नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे गुम थियल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी लाइ कराची खां इस्लाम आबाद लाइ निकतल पैदल काफ़िलो भरयासिटी पहुतो। सिंध सभा जे अॻुवाण इनाम अब्बासी, सरवेज सिंधी, असलम सुमरो, सिंधु अमान चांडियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में काफ़िले जी भरयासिटी आमद मेन चौक ते गुलनि जी वर्खा कई वई। हिन मौक़े ते ख़िताब कंदे इनाम अब्बासी चयो त सिंध जे सवें क़ौमी कारकुननि खे खंबी गुम कयो पियो वञे। हिन चयो त असांजे भाइरनि खे बिना कंहिं FIR जे घरनि खां खंबी गुम कयो पियो वञे, जंहिं लाइ ही पैदल मार्च काफ़िलो निकितो आहे। हिन वधीक चयो त असां अदम तशद्दुद जा पैरोकार आहियूं, असां सां ज़्यादतियूं बंदि कयूं वञनि। जॾहिं त गुम थियल आकिब चांडियो, अयूब कांदड़ो, फतेह मोहम्मद खोसो, फरहान मंगणेजो, नसीम बलोच, फैसल आराई, जब्बार सिरकी ऐं ॿिनि जी आज़ादी लाइ नारा हयां विया। भरयासिटी में काफ़िले जे पहुचण ते STP अॻुवाण शबीर मीराणी पारां पैदल काफ़िले में शामिल माण्हुनि खे मंझांदो ॾिनो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।